अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा जाबिर खान हाणे दिलशेर ऐं पारस जी शादी थियण कॾहिं बि न छॾींदो। छा जाबिर खान हाणे सावल खान खे एतबार ॾियारे छॾींदो। छा हैदर हाणे सावल खे सम्झाइण जी कोशिश कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हाणे जाबिर खान खां इहो बर्दाश्त न थींदो, छो जो दिलशर जी शादी पई थिए पारस सां। ऐं पोइ जेको आहे जाबिर खान रोंडे खे साफ़ साफ़ चई छॾींदो, तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन शादी खे नाकाम करे छॾ ऐं इहो शादी ख़त्म करे छॾ। अगरि जेकॾहिं तुंहिंजो छोरो इन पारस सां शादी कई त पोइ तूं इहो सम्झी छॾ मुंहिंजो हमेशह हमेशह दुश्मन थी पवंदो ऐं पोइ मां हर हाल में तुंहिंजे छोरो दिलशर जो खून कंदुसि ऐं मां हर हाल में कुझु बि करे सघां थो। तोखे मूं मथां यकीन करणो पवंदो, तोखे इहो शादी खे पोइ ते हटाइणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं शादी खे पोइ ते न हटाए त पोइ मां कुझु बि करे सघां थो इन शादी में ऐं तुंहिंजो नुक़सान भी करे सघां थो। रोंडो चवंदो जाबिर खान अगरि जेकॾहिं तो मुंहिंजो का बि नुक़सान कयो ऐं तो शहदिल खे मारण जी कोशिश कई त पोइ तूं इहो सम्झी छॾिया तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, छो मां बि आख़िरकार रोंडो आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे जाबिर खान सां मिलंदो। जाबिर खान खे चवंदो त तव्हां मूंखे यकीन सां ॿुधायो त ज़मीर जा क़ातिल तव्हां आहियो या सोट हैदर आहे। जाबिर खान चवंदो त सावल खान तव्हां असांजे मथां यकीन कयो, बहरहाल तव्हां असांजा दुश्मन आहियो, बहरहाल असां तव्हां जेको आहे कंहिं सच जो आवाज़ ॿुधाईंदासीं। जेको आहे हैदर जेको आहे पोतो वारे बादशाह मीर जो क़ातिल आहे ऐं शामिर जो लाश जेको आहे उनजे घर मां ई मिलियो आहे। मतिलबु उनखे मानी में ज़हर ॾेई उनखे घर में मारियो वियो आहे। बसि हाणे उहो तव्हांजे मथां आहे त तव्हां उनखे मारियो या छॾियो या पंहिंजे भाउ जो पलांद कयो। सावल खान चवंदो जाबिर खान बसि हर हाल में पंहिंजे भाउ जो पलांद कंदुसि, चाहे दुश्मन तव्हां हुजो चाहे सोट हैदर हुजे, बहरहाल मां कंहिंखे बि माफ़ करण वारो न आहियां ऐं मां हर हाल में पंहिंजे भाउ शामिर जो पलांद कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे सावल खे सम्झाईंदो, सावल खान खे चवंदो त तोखे मूं मथां भरोसो रखी शामिर जे दुश्मन ताईं पहुचणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजे मथां भरोसो न कयो त पोइ उहो दुश्मन फिरंदा रहंदा। सावल खान चवंदो छोटर तूं कूड़ ॻाल्हाए। दोस्तों उम्मीद है कहाणी आई पसंद असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।